जंगशाही मां के खबर ॾींदा आलम मोहम्मद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ लारकाने जे इलाइक़े डोकरीअ जी नारी सिनोबर धीअ सरवर जरवार हैदराबाद जी इलाइक़े कोटड़ी वासी नौजवान इरफाद वलद अली अकबर कोसो सां ठठे जी अदालत में रज़ा ख़ुशीअ सां प्यार जो परिणो करे शादी करे छॾी आहे। पर शादीअ बैदि संदसि माइटनि पारां खेनि मिलंदड़ मोतमार धमकियुनि जे ख़ौफ़ खां ठठे में तहफ़्फ़ुज़ जी अपील कंदे मुस्मात सिनोबर जरवार चयो त हुन पंहिंजे मर्ज़ीअ सां हैदराबाद जे रहवासी इरफाद वलद अली अकबर कोसो सां शरीयत मुहम्मद मूजिब ठठे जी अदालत में हक़ निकाह कियो आहे, जंहिंमां मुंहिंजा माइट ख़ुशि न आहिनि, जेकी मोतमार धमकियूं ॾेई असांखे नुक़सानु पहुचाइण समेत मुंहिंजे मुड़ुस जे माइटनि खे कूड़नि केसनि में फासाइणु चाहिनि था। हुन वसवारनि खे अपील कई त खेनि तहफ़्फ़ुज़ मुहैया करे खेनि नुक़सान जूं धमकियूं ॾींदड़नि संदन माइटनि ऐं उन्हनि जे हमदर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि नई ज़िंदगी गुज़ारण जो मौक़ो फ़राहम कयो वञे। ना कुछ ज़ोर आहे न दबाव आहे, मां पंहिंजी मर्ज़ीअ सां कयां थी शादी, पंहिंजी मर्ज़ी सां। मां पंहिंजे मालिकनि खे बि घणो ई चयो पर उन्हनि राज़ी न थिया, उन्हनि खे हिननि बि चयो काफ़ी पर उहे इन ॻाल्हि ते राज़ी न पिया थियनि कि माना मूंखां वॾी उमिरि जो माण्हू हुन सां मुंहिंजी शादी पिया कराइनि, हिन जे करे मां पाण निकिरी वई आहियां। पंहिंजी राज़ी ख़ुशी इरफाद सां शादी कई आहे। मां पाण, मुंहिंजो नालो सनोबर आहे, मां डोकरीअ मां आहियां। मां हिन इरफाद कोसे सां शादी थी कयां, हिन सां पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजी राज़ी ख़ुशी, न कंहिंजो ज़ोर आहे न दबाव आहे, कुझु बि न। मां पाण हली आई आहियां, हिते अची हिन सां निकाह कयो आहे।